ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सिंध जे सीनियर वज़ीर शहर ज़िले नामेमण कराची जी औरतुनि लाइ ख़ुशख़बरी ॿुधाए छॾी। कराची में पिंक बस सर्विस जो नओं रूट शुरू कयो वियो आहे। शहर ज़िले नामेमण जो चवणु आहे पिंक बस सर्विस जो नओं रूट 17 नवंबर खां अब्दुल्ला चौक खां नुमाज चुरंगी ताईं शुरू कयो वेंदो। शुरू में ही सर्विस 3 मख़सूस वक़्तनि ते दस्तियाब हूंदी। सीनियर सूबाई वज़ीर शहर ज़िले नामेमण जो चवणु आहे औरतूं सुबुह 8 खां 9 वॻे, मंझंदि जो 1 खां 2 वॻे ऐं शाम जो 5 खां 7 वॻे ताईं सफ़र करे सघंदियूं। सिर्फ़ औरतुनि जी सर्विस में सफ़र दौरान आराम, हिफ़ाज़त ऐं बहितर इंतज़ामनि खे तरजीह ॾिनी वेंदी। कराची में ही सर्विस औरतुनि जी मुश्किलातुनि खे घटाइण में मदद कंदी। सीनियर सूबाई वज़ीर जो चवणु आहे ही सर्विस औरतुनि जे बोझ घटि करण में मदद ॾींदी। शहर ज़िले नामेमण जो चवणु आहे त सिंध हुकूमत चाहे थी त औरतूं पंहिंजे तालीमी, रोज़गार ऐं ज़ाती मामलनि खे एतमाद सां निभाए सघनि। बसुनि में सिक्योरिटी ट्रैकिंग सिस्टम ऐं तरबियत याफ़्ता अमले जी सहूलियत मौजूदु हूंदी, जॾहिं त मुस्तक़बिल में ही सर्विस खे ॿियनि इलाइक़नि ताईं वधाइण जो मंसूबो आहे। ही क़दम औरतुनि लाइ महफ़ूज़ शहरी माहौल जे तरफ़ हिकु बामाना क़दम आहे। सिंध हुकूमत मुस्तक़बिल में बि औरतुनि खे सहूलियतूं फ़राहम करण लाइ अमली क़दम खणंदी रहंदी।